that they don't know what the f they're doing. Do you understand that? छा इसराइल एक अमरीकी सदर के हटाए सके थो? छा नेतन्याहू जो अंगल न मञण ते अमरीकी सदर ट्रंप भी खत्म थी सके थो? तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं अमरीकी सदर जॉन एफ कैनेडी इसराइल जे एटमी प्रोग्राम ते इशारो कयो त उनखे पुरस्रार तरीक़े सां क़त्ल कयो वियो, अॼु बि उन क़त्ल जो शक तल अबीब ॾांहुं वञी रहियो। इसराइल जो पाण एक एटमी ताकत है, उन जे बावजूद ईरान के एटमी ताकत हुजण नथो चाहे, पर सवाल यो है त इसराइल पाण के एटमी ताकत किए बनायो ऐं छा अमरीकी सदर कैनेडी के भी उन प्रोग्राम की भेंट चढ़ायो वियो ऐं छा अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप महफूज है? उन्हनि सभिनी ते ॻाल्हाईंदासीं, पर पहिरीं हिकु ॻाल्हि जेका हमेशह वांगुरु त वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब करणु न विसारियो। ये के खुफिया एटमी प्रोग्राम की गाल है जेका दुनिया के अखियुन का लिकल हुई ऐं अमरीकी सदर जी जेको उन वबा के रोकण चाहे तो। 1950 के डहाके के आखिर में इसराइल डेमोना की जाइ ते एक तामीर शुरू कई जेका ज़ाहिरी तौर ते टेक्सटाइल फैक्ट्री समझे थी, पर उन खां पोइ यह इसराइल की खुफिया एटमी हथियारन के प्रोग्राम जो मरकज़ बणिजी वई। फ्रांस जेको उन वक्त भी इसराइल जो वेझो इतिहादी हो, इन ॻुझे मिशन में इसराइल के फनी मदद फराहम करे रहियो हो। उन मंसूबे के इसराइली हुकूमत एतरे त एहतियात सां लिकाए रखियो हुयो जो अमेरिका जहिड़नि इतिहादिन के भी पूरी हकीकत की खबर न हुई। पर जॾहिं जॉन एफ कैनेडी 1961 में अमेरिका जो सदर थियो त हू एटमी हथियारन के फैलाव के सख्त खिलाफ हुयो। उनकी पॉलिसी हुई त दुनिया में एटमी हथियारन की ड्रोड़ के महदूद किया वञे। जॉन एफ कैनेडी इसराइल का मुतालबो किया त डेमोना एटमी रिएक्टर जो मुकम्मल ऐं आज़ादानो मुआयनो करण की इजाज़त दिए त जीअं उहो यकीनी बणाए सघे त इसराइली प्रोग्राम सिर्फ पुरअमन मक़सदन के लिए है। जॾहिं जॉन एफ कैनेडी इसराइल के एटमी प्रोग्राम ते सुवाल उथारियो ऐं डेमोना रिएक्टर के मुकम्मल चकास जो मुतालबो किया तो इसराइली क़यादत सख्त नाराज़ थी वई। सिर्फ महदूद मुआयने की इजाज़त ॾिनी वई, असल सरगर्मियों लिकायूं वयूं। कैनेडी 1963 में इसराइली वज़ीर आज़म के वाज़े लफ्ज़न में धमकायो तो जेकॾहिं शफ़ाफ़ियत न कई वई तो अमरीका सख्त कार्रवाई कंदो। उन दौरान अमरीकी सदर कैनेडी के क़त्ल किया ऐं केतरनि ई मुहक़िक़नि ऐं लेखकनि उन वाक़े के एक वॾे सवालिया निशानीअ जे तौर ते ॾिठो। छा इहो मुमकिन है त कैनेडी जो क़त्ल सिर्फ एक फर्दी अमल हो या उनके पोयां उहे बैन अक़वामी अंसर हुआ जेके पंहिंजे एटमी मौक़िफ़ खां नाखुश हुआ? लेखक माइकल कॉलिन्स की किताब फाइनल जजमेंट एक मुतबादिल एंगल पेश करे थो, जंहिंजो बुनियाद उन सवाल ते आहे त कैनेडी इसराइल जे लाइ ख़तरो बणिजी चुको हो ऐं उनखे रस्ते तां हटाइण को इत्तफ़ाक़ न हो। जेकॾहिं इसराइल एक अमरीकी सदर के सिर्फ उन करे रस्ते तां हटाए छॾियो हो तो उन खुफिया एटमी ख्वाहिश ते सवाल उथारियो हो त छा अॼु इसराइल वरी भी अहिड़ो कदम खणण खां हटी सघंदो? जेकॾहिं ट्रंप या को ॿियो सदर इसराइली मफ़ादन के रस्ते में रुकावट बणिजे थो त छा उहो भी कैनेडी वांगुरु ख़त्म थी सघे थो? उन सवाल जो हतमी जवाब वक्त ही ॾींदो, पर एक ॻाल्हि यकीनी है त इसराइल हमेशा पंहिंजे मफ़ादन के अवलियत ॾिनी है, तोड़े जो उन जी क़ीमत कंहिं अमरीकी सदर जी ज़िंदगी हुजे।